जे माइक वठी करे अगर एडी प्यारी से एकड़ी तो गाती ते एकड़ी जोरदार ताड़ी बजाण खपे। अरे इहो तो पूछी उन न्याणीअ जो छा थे श्री मोहनलाल चिमनानी जी लाइ एकड़ी जोरदार ताड़ी बजाण खपे यार, जोरदार ताड़ी कुर्बान हो जाऊं दादे के रूप में। हां वो जब दादे के रूप में क्या बात है। मुख्य जिंदगी थी वई 51 साल थिया लाडा गाईंदे पर पहिरियों तो वो ॾिठो आहे को ॾाढो पंहिंजी पोटी